नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवांखे अपडेट कनालू त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर अवाम मथां पेट्रोल बम कराइण जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। पेट्रोल ₹11.95 फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हाई स्पीड डीज़ल ₹9.57 फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर पिया कयूं। वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर अवाम मथां पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। पेट्रोल ₹11.95 फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल ₹9.57 फ़ी लीटर महांगो करण जी पिणु तजवीज़ ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु भेरो ॿीहर अवाम मथां पेट्रोल बम कराइण जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि। पेट्रोल ₹11.95 फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल ₹9.57 फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ओगरा पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार बाबति समरी पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं उमाणे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां आवाज़ टीवी जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच। जी कुर्बान, आगाह कजो। जी, वफ़ाक़ी हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर तेल जी क़ीमत में वाध लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां ओगरा पारां वफ़ाक़ी हुकूमत खे तेल गर्मी वाध जे हवाले सां सिफारिश मोकिली वई आहे ऐं उहे अघ जेके तेल जूं क़ीमतुनि में वाध जो नोटिफिकेशन आहे उहो 15 जनवरी ते जारी कयो वेंदो ऐं उन हवाले सां हतमी फ़ैसिलो जेतोणीक अञा वफ़ाक़ी हुकूमत खे करिणो आहे नारेवारी वज़ारत जी सिफारिश ते वज़ीर आज़म जी मंज़ूरी सां फ़ैसिलो थींदो। पर जेके ओगरा पारां तेल क़ीमतुनि में वाध जी सिफारिश कई वई आहे उन मुताबिक़ जेकॾहिं तेल जूं क़ीमतूं वधियूं त मुल्क में हिकु दफ़ो ॿीहर महांगाई जो तूफ़ान ईंदो। असांखे ज़रिए तां मालूम थियो आहे त ओगरा पेट्रोल फ़ी लीटर क़ीमत में ₹11.95 वाध जी सिफारिश कई आहे, जॾहिं त हाई स्पीड डीज़ल जे फ़ी लीटर क़ीमत में ₹9.57 फ़ी लीटर वाध जी सिफारिश कई वई आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका हीअं ताईं सूरताल आहे उहा आई आहे त पेट्रोल ऐं मसनूआत जेके शयूं आहिनि उन ते जेका लेवी आहे उहा तमामु घणी आहे। उन सां गॾोगॾु 1 जनवरी ते बि तेल जी क़ीमत में वाध कई वई हुई ऐं जेतोणीक हुकूमत जी दावा आहे त उन ओगरा जे सिफारिश जे मुक़ाबले में घटि वाध कई आहे। पर हाणे जेकॾहिं जेके ओगरा सिफारिश कई आहे त उहा बि हिन सियारे वारे मुल्क में जेके तेल क़ीमत में एतिरी वाध अचे थी त यकीनी तौर ते मुल्क में जेके ट्रांसपोर्ट जा किराया वधंदा ऐं गाॾियुनि जूं क़ीमत किराया वधंदा, उन सां गॾु महांगाई जो तूफ़ान ईंदो। जी, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।